सामने उसके कभी उसकी सताइश नहीं की। दिल ने चाहा भी अगर होंठों ने जुम्बिश नहीं की। अहले महफिल पे कब अहवाल खुला है अपना। अहले महफिल पे कब अहवाल खुला है अपना। हम भी खामोश रहे, उसने भी पुरसिश नहीं की। नाले वारे मशहूर शाइर अहमद फराज़ जे विछोड़े खे अॼु 15 साल थी विया आहिनि। संदसि अॼु 15वीं वरसी मल्हाई पई वञे। अहमद फराज़ 25 अगस्त 2008 ते घणो अरसो बीमार रहण खां पोइ लाॾाणो करे वियो। अहमद फराज़ दर्द, मोहबत, विछोड़े जे शाइर हुअण सां गॾोगॾु हिकु इनक़लाबी शाइर पिणु हो। हुन पंहिंजी शाइरी में फ़ौजी डिक्टेटरनि खे ललकारींदे जेल बि ॾिठो ऐं पंहिंजे वतन मां जलावतन बि थियो। हू महबूब जज़्बनि जे शाइर हुअण सां गॾु हिकु तहरीक ऐं एहतजाज जो बि शाइर हो। अहमद फराज़ 14 जनवरी 1931 ते कोहाट में पैदा थियो। संदसि असुल नालो अहमद शाह हो, जॾहिं त खेसि शाइरी विरासत में मिली। अहमद फराज़ जो वालिद सैयद मोहम्मद शाह पिणु फ़ारसी ऐं उर्दू जो सुठो शाइर हो। अहमद फराज़ जा 10 खां वधीक शाइरी जा किताब छपिया, जिन में मेरे ख्वाब रेज़ा रेज़ा, दर्द आशूब, नाबीना शहर में आईना, जाना जाना ऐं ॿिया किताब शामिल आहिनि। संदसि चूंड शाइरी जो अंग्रेज़ी में तर्जुमो विंड इन दी वारडेंट्स जे नाले सां छपियो। 2004 में जनरल मुशर्रफ जे दौर में हिलाले इम्तियाज़ मिलियो ऐं हुन हिलाले इम्तियाज़ 2006 में जनरल मुशर्रफ जे दौर में ई हुकूमती पॉलिसियुनि ख़िलाफ़ एहतजाज तौरु वापसि कयो। जनरल ज़िया जे दौर में फ़ौजी आमरियत ख़िलाफ़ नज़म लिखण ते खेसि जेल उमाइण खां पोइ जलावतन कयो वियो। संदसि शाइरी यूगोस्लाविया, स्वीडन ऐं हालैंड में बि तर्जुमो थी। संदसि शाइरी केतिरी फिल्म में शामिल कई वई। उहे गाना मोहम्मद अली ऐं नदीम ते पिक्चराइज़ थिया। अहमद फराज़ जी शाइरी खे केतिरनि गुलकारनि ॻायो, जिन में मेहदी हसन ऐं मलका तरन्नुम नूरजहां पिणु शामिल आहिनि। अहमद फराज़ अकेडमी ऑफ लेटर्स ऐं नेशनल बुक फाउंडेशन जो सरबराह पिणु रहियो। GM ख़ास के लिए इबरत न्यूज़ कराची। रफ़ाक़तों में पशेमानियाँ तो होती हैं कि दोस्तों से भी नादानियाँ तो होती हैं। बस इस सबब से कि तुझ पर बहुत भरोसा था। बस इस सबब से कि तुझ पर बहुत भरोसा था। गिले न हो भी तो हैरानियाँ तो होती हैं।